काज़ी अहमद लगे सकरंड शुगर मिल जे आवाज़गारनि पारां कम ते रहतू न मिलण ख़िलाफ़ सेठ शफ़ीक मोहम्मद अकबर राजपूत चन्नेसर मरी राणा फारूक राजपूत सूबेदार खान मरी जी अॻवानी में शुगर मिल जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिल जे मेन गेट ॾाढो धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ आबादगारनि जो चवणो हो त मिल इंतज़ामिया ॾांहुं उन्हनि जूं गुज़िरियल साल जूं करोड़ रुपया रहतू आहिनि। मिल जी इंतज़ामिया रहतू न पई अदा करे, जंहिं अमल ख़िलाफ़ उन्हनि एहतजाज कयो आहे। कमद वठी पैसा ॾियण जो नालो ई कोन था वठनि। हिते जेको चेयरमैन आहे हींअर जंहिंजे हथ में उहो ज़मीर साहब आहे। ज़मीर साहब फ़ोन खणण जे लाइ तयारु कोन्हे, न को पैसनि खां बि जवाबु ॾेई वेठो आहे। आसरा ॾियनि था पूरा। मूं सकरंड शुगर मिल खे गन्ने जी सप्लाई कई। मां पाण ज़िमीदार आहियां। मां गन्ने जी सप्लाई कई 2014-15 जा मुंहिंजा 2 करोड़ रहियल आहिनि। 2019-20 जा मुंहिंजा 3 करोड़ आहिनि। 5 करोड़ रुपया इहे रहियल आहिनि ऐं 50 लख हिन साल जी पेमेंट आहे जेका असांखे ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। असां हली हली थकिजी पिया आहियूं। इंतिज़ामिया वटि महिरबानी कयो असांखे कुझु न कुझु ॾियो त असांजो सिस्टम हले। इन मौक़े ते एसोचो काज़ी अहमद पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़तमु करायो। ॿिए पासे आबादगारनि चितार ॾिनो त रहतू अदा न कयो वियो त ॿीहर अंगारे जे ॾींहुं धरणो हयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।